वरो चाल पास मनवाए सुभाणे शाम जो मुझे उताक अची छोकरी कूंजे जो दस ॾींदुसि। तिरीअ खे खीर पीआरियो आहे। चाचा के सही सलामत घर पहुचाई। मुझी भेण खे मुंहिंजे हवाले करे था कयो त तव्हांखे कूंज जी ज़िंदगी जी ज़मानत ॾियणी पवंदी। नांग खे सॼी ज़िंदगी मो तू ऐं तुंहिंजो सौट राज़ा पर तव्हांखे मूंसां हिकु वाइदो करिणो पवंदो। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे अपडेट ॾींदा हलूं। दोस्तों हाणे तव्हां प्रोमो ॾिठो। पोइ किस्त में मां तव्हांखे ॿुधायो हो त सोडल शर्तूं रखी करे पोइ मंसूर खान खे ॿुधाईंदो छोकिरी जो ॾस, ऐं तव्हां ॾिठो ईअं थियो। प्रोमो में तव्हां ॾिठो त सोडल जेको आहे शर्तूं पंहिंजो रखियूं, पोइ सोडल छोकिरी जो ॾस पतो मंसूर खान खे ॾेई छॾियो। मां कल्ह वारी एपिसोड में राति वारी या सुबुह वारी एपिसोड में बि ॿुधायो हुयो। हाणे दोस्तों ईअं थींदो, हाणे जेको मंसूर खान छोकिरी ॾे वेंदो, घणो कर छोकिरी उते हूंदी न, जे थी सघे त उतां निकिरी वई त मुसीबत थी वेंदी, न त उते छोकिरी हूंदी। अहिड़े हिसाब सां हू भतीकी करे ऐं ककर वारा वेंदा, ककर ऐं कंहिंखे चई छॾियो अथई तव्हां मुंहिंजी उताक ते अचो। उते जीअं हू वेंदा उन्हनि सां शर्तूं रखंदो मंसूर खान। सोडल जे लाइ बि सोचूं वेठो आहे, इन खे बि छॾायां, ऐं जेको आहे उन खे वरी इहा ॻाल्हि कंदो, जे तव्हां न छॾंदो सोडल ऐं आलम खे त छोकिरी मां कोर्ट में निकाह कंदुमि, पोइ तव्हांजी इज़त छा बचंदी। उन्हनि खे प्रेशर ॾींदो, रैज़न वारनि खे चवंदो मां तव्हांजो ठाह बि कराईंदुसि, तव्हां ठाह कयो भली ॻाल्हि आहे। पोइ रैज़न वारा मंसूर खान जी ॻाल्हियुनि में अची वेंदा। अहिड़े हिसाब सां छोकिरी वापसि कई वेंदी, ऐं हिते शाहनवाज़ खान खे इहा ॻाल्हि न वणंदी। शाहनवाज़ खान इन कम खे ड्राइण जे लाइ को न को हरकत कंदो, छो त हुनखे राज़न जे मथां वरी का वारा राज़न उन ॾे विञे कान थो, मंसूर खान सां राब्ते में आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों ड्रामे जो वरी को न को नओं रंग सां तव्हां ऐं असांजे साम्हूं अचण वारो आहे। मंसूर खान कीअं बि कराए ॿिन्ही धुरनि खे हिकु चकर साम्हूं आणींदो ऐं इन खे ठाह करण जी पूरी कोशिशि कंदो, ऐं ॿई धुरियूं गॾु बि थींदियूं।